हक़ असांजो तू कीअं न ॾींदे तू कीअं न ॾींदे तू कीअं न ॾींदे मुलाज़िम दुश्मन हर दस्तूर मुलाज़िम दुश्मन हर दस्तूर मुलाज़िम दुश्मन हर दस्तूर हक़ असांजो हक़ असांजो मुलाज़िम मुलाज़िम हाजी अशरफ कासकली हाजी अशरफ कासकली सिंध एम्प्लॉइज एलायंस एक सिंध में कानून एक सिंध में कानून असा हर साल के हिन स्टेज ते पहुंचन था दिल जे घरनि सां खुशामदीद चऊं था वेलकम 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 साईं सभिनी खे गुज़ारिश आहे फीमेल साइड खां पोइते हलिया वञो सर पोइते हलिया वञो महिरबानी हथ ॿधी सब फीमेल पोर्शन खां पोइते हलिया वञो स्टेज ते लही वञनि दोस्त साईं सभु वियो हाजी साहब सलाम कंदो सभिनी खे हेठि वियो पोइते हलो थोरो पोइते वञो लेडीज़ पोर्शन छॾियो महिरबानी वॉलंटियर जेके आहिनि दोस्त उन्हनि खे गुज़ारिश आहे त दोस्तनि खे चवंदो जेके वॉलंटियर दोस्त जेके मुक़ररु थियल आहिनि इहे स्टेज था दोस्तनि खे बाबा ही पोइ भरजो कजो हेठि हलो ऑर्गेनाइजिंग कमेटी के अलावा ॿिया सभु हेठि लही वञनि सभई दोस्त सभिनी खे गुज़ारिश आहे साईं हेठि हलो साईं हेठि हलो सभई दोस्त बाबा हेठि हलो सभु हेठि हलो अनाउंस करूं था बाद में लुंगी पारायो हेठि हलो सभिनी खे वारो मिलंदो जगह मिलंदी हलो असां फटे जे नगरी ते सिंध एम्प्लॉइज एलायंस जा मरकज़ी अहदेदारान असांजे हिन सी जा चेयरमैन साईं हाजी अशरफ कासकली साहिब जिन खे हिते पहुचण ते दिल जे घरनि सां ख़ुशि आमदीद चऊं था ऐं साइंस गॾु सैयद सरदार शाह रवेना डिपार्टमेंट सिंध जा मरकज़ी सदर उन्हनि खे हिते अचण ते असां दिल जे घरनि सां ख़ुशि आमदीद ऐं भलीकार चऊं था ऐं इन सां गॾो गॾु असां पीपीएल सिंध जे मरकज़ी अॻवान मोहतरम जनाब अब्दुल शकूर सारंग साहब के हिन स्टेज ते अचण ते दिल जे घरनि सां ख़ुशि आमदीद चऊं था बाबा सभिनी मुलाज़िम दोस्तनि खे गुज़ारिश आहे स्टेज खाली करे हाजी साहब खिताब करे तो त असां वेही रहो जेके स्टेज ते उनखे गुज़ारिश आहे हेठि रहो त हाजी साहब माइक ते अचनि महिरबानी करे जेके बीठल आहिनि सभु वेही रहो स्टेज वारनि खे गुज़ारिश आहे तव्हां हेठि रहो महिरबानी करे तव्हां हेठि रहो त जीअं हाजी साहब वारा खिताब कनि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त स्टेज खाली कयो तव्हांखे असां पहिरीं बि अर्ज़ु कयोसीं त नज़्म ज़ब्त जो ख़्यालु रखिजो सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त स्टेज खाली कनि असांजो मरकज़ी चेयरमैन तव्हां सभिनी खे सलाम करण जे लाइ अचे थो डाइस ते इन लाइ सभिनी खे गुज़ारिश आहे त स्टेज खाली करियो असां सलाम करण जे लाइ असांजे मरकज़ी चेयरमैन महबूब अॻवान हाजी अशरफ साहब खे गुज़ारिश था कयूं त पाण अचनि ऐं असांजे भाइरनि भेणनि ऐं सभिनी मुलाज़िमनि खे सलाम कनि असां हाजी अशरफ साहब खे गुज़ारिश था कयूं त पाण जाइज़ ते अचनि ऐं सभिनी खे सलाम कनि गुज़ारिश आहे सामने जेके साईं हाजी अशरफ साहब तव्हांखे सलाम कयो आहे तव्हांजो शुक्रिया अदा करे पियो स्पीच जो शेड्यूल अञा आहे
असां हिते प्रोग्राम खे शुरू करण जे लाइ तलाव ते कलाम पाक जे लाइ गुज़ारिश था कयूं पेटे लब जे अॻवान साईं लियाकत चांडियो को त पाण अचनि ऐं तलाव ते कलाम पाक कनि। पहिरीं त जेके दोस्त स्टेज ते बीठा आहिनि उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे सहाफ़ी बिरादरी खां सवाइ जेके दोस्त बीठा आहिनि उते उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे हेठि लही वञनि। बदनज़मी पई थिए। आदा महमूद और अनवर बबरे के गुजारिश करते मेहरबानी करे स्टेज ले चले दोस्तों के गुजारिश करते मेहरबानी करे तव्हां थोरो हेठि हलो यार खुदा जे वास्ते ये प्रोग्राम थी दो तव्हां 70 माण्हू जे करे स्टेज ते हुजो त हाणे थोरो ख़ामोशी करे तिलावत शुरू थियण वारी आहे ऐं मथियनि दोस्तनि खे वरी बि गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हेठि लहो त जीअं नज़्म ज़ब्त जो मुज़ाहिरो करे सघिजे। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان صدق الله.